इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे त मोमिन खां अलाह राज़ी थी पए ऐं रब जो रज़ामंदो इन निकाह में आहे। तीअं सम्झो त फ़र्ज़ बि आहे, सुनत बि आहे, दीन बि आहे, नेकी बि आहे, सभ खां वॾी ॻाल्हि त अलाह जे रज़ामंदे जो सामान आहे। पहिरियों रिश्तो जेको अलाह रब्बुल आलमीन ज़िक्र फरमायो इंसानियत जो, उहो घरवारे ऐं घरवारी जो रिश्तो आहे जेको क़ाइमु थिए थो ऐं उन खां पोइ नस्लूं परवान चढ़नि थियूं। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साम्हूं कुझु सहाबा किराम चवणु लॻा त असां हाणे नेकियुनि जी जेका आहे उन मामले खे नथा पहुची सघूं, असां हाणे छा कंदासीं, सॼी सॼी राति क़याम कंदासीं, सॼो साल रोज़ा रखंदासीं ऐं असां कॾहिं शादी कोन कंदासीं। त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे बयानु फरमायो, ॿुधायो त न, इहो नेकी न आहे, इहो दीन न आहे। जॾहिं तव्हां ईअं कंदो तव्हां फितरत जे ख़िलाफ़ु ईंदा ऐं नुक़सानु खणंदो। पोइ रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे ॿुधायो त मां रोज़ा बि रखां थो ऐं मां रोज़ा छॾियां बि थो, मां नमाज़ पढ़ंदो आहियां, राति जो क़याम कंदो आहियां, मां राति जो सुम्हंदो बि आहियां ऐं मां शादियूं बि कयूं आहिनि। इन्हनि टिनि शयुनि खे निकाह ऐं रोज़ा ऐं नमाज़, इन टिनि शयुनि खे चयो त इहा ई ज़िंदगी आहे। इन तरीक़े सां ई इंसानी ज़िंदगी हलंदी ऐं इंसान जी नस्ल में बक़ा आहे। पोइ फरमाए थो निकाह मिन सुन्नती, निकाह मुंहिंजी सुन्नत आहे, जेको बि मुंहिंजी सुन्नत खां इराज़ कंदो उहो उनजो मूंसां को तालुक़ु कोन्हे। त असां इन मां इहा ॻाल्हि साबित थी थिए त निकाह इंतिहाई ज़रूरी अमर आहे। क़ुरान आयत में ॾिसो न, रिदवानु मिनल्लाहि अकबर, सभ खां वॾो रज़ामंदो जेको आहे अलाह जो रज़ामंदो, सभ खां वॾी हिकिड़ी नेमत आहे। त निकाह खे इहा हैसियत ॾिनी वई आहे त अगरि निकाह इंसान करे थो त अलाह राज़ी थियो थो पए। जीअं हाणे सुनन नसाई जे अंदरि किताबुनि निकाह जे अंदरि बाबुल माऊन आहे, त हदीस मिली, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा त कुझु अहिड़ा माण्हू जिन जी मदद माविनत जो ज़िम्मो अलाह ताला खणी वरितो आहे। हुन पाण फरमाए हिकिड़ो उहो निकाह वारो अल्लज़ी युरीदुल इफ़ाफ़, त जेको निकाह करे थो इन इरादे सां त अलाह ताला मूंखे पाक दामनी ज़िंदगी बसर करण जी तौफ़ीक़ ॾिए, त हीअ एॾी वॾी नेकी आहे जो अलाह बाने खां राज़ी थियो थो पए। त इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे त मोमिन खां अलाह राज़ी थी पए ऐं रब जो रज़ामंदो इन निकाह में आहे। तीअं सम्झो त फ़र्ज़ बि आहे, सुनत बि आहे, दीन बि आहे, नेकी बि आहे, सभ खां वॾी ॻाल्हि त अलाह जे रज़ामंदे जो सामान आहे। बसि ज़रूरत इन शरीयत मुसलमाननि खे इन मसइले जी अहमियत खे सम्झणु घुरिजे, इन खे उन नज़र सां ॾिसणु घुरिजे जेका हिन जी असुलु अहमियत जी हैसियत आहे। इंसानियत जो पहिरियों रिश्तो जेको क़ुरान मजीद में रब्बुल आलमीन ज़िक्र फरमायो आहे, सूरह निसा आयत नंबर 1 में, सूरह आराफ में आयत नंबर 199 में, उनमें इहो आहे त ख़लक़ मिन्हा ज़ौजहा। पहिरियों रिश्तो, पहिरियों ताल्लुक़ जेको क़ाइमु थिए थो उहो माउ ऐं पीउ जो रिश्तो कोन्हे या पीउ ऐं औलाद जो रिश्तो कोन्हे, बल्कि पहिरियों रिश्तो जेको अलाह रब्बुल आलमीन ज़िक्र फरमायो इंसानियत जो, उहो घरवारे ऐं घरवारी जो रिश्तो आहे जेको क़ाइमु थिए थो ऐं उन खां पोइ नस्लूं परवान चढ़नि थियूं ऐं उन मां ख़ानदान जेके आहिनि से जुड़नि था।